सखर का ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कयूं पिया। गेट नंबर 47 जो कम ज़ोर शोर से जारी है। फिलहाल वेल्डिंग थी जीअं बोर्ड वारी मुंद गुज़री वञे। वण लगण करे गुम थी वियल दरवाज़ो तकड़ में तब्दील न करण जो फ़ैसिलो सिंध के इंजीनियर पारां पेश कयल फार्मूले ते चीनी इंजीनियर पिण एतफ़ाक़ करे वरितो। सखर ब्रांच के गेटन के मरामत वारो कम अज भी जारी है। ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कयूं पिया। गेट नंबर 44 के मथे करे गोलाई करे वेल्डिंग कयो पियो वञे। ईंदड़ बोर्ड ताईं गेट तब्दील न करण जो फ़ैसिलो सखर गेट नंबर 47 हेठि किरी पियो, जंहिंखे मथे आंदो वियो आहे। अहम ख़बर खां अव्हांखे आगाह कंदासीं। सखर खां जिते गेट नंबर 47 जो कम ज़ोर शोर सां जारी है। फिलहाल वेल्डिंग थींदी। बोर्ड वारी मुंद गुज़री वञण खां पोइ संदसि फिट कयो वेंदो। वण लगण करे हेठि थियल दरवाज़ो तब्दील न करण जो फ़ैसिलो कयो आहे। सिंध जे इंजीनियर पारां पेश कयल फार्मूले ते चीनी इंजीनियर पिण एतफ़ाक़ करे वरितो है। सखर ब्रांच के गेटन की मरामत वारो कम अज भी ज़ोर शोर से जारी है। गेट नंबर 44 के मथे करे गोलाई करे वेल्डिंग कयो पियो वञे। ईंदड़ बोर्ड ताईं गेट तब्दील न करण जो फ़ैसिलो सखर गेट नंबर 47 हेठि किरी पियो, जंहिंखे मथे आंदो वियो आहे।